हरसना खाने मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे। डायरेक्टर शानवाज़ अली कादरी। दुरूद ऐं सलाम सां असांजी हाज़िरी लॻे ऐं पोयो ईमान हिन मस्जिद शरीफ ताज में मज़बूत करे छॾिजां ऐं नेकियूं करे हिन दुनिया मां वञां त मुंहिंजो ईमान आहे त हिन मस्जिद शरीफ में हिन हाल में जेको तूं दुरूद शरीफ पढ़े पंहिंजे बा इख्तियार ऐं कुल्ली मुख्तार मोहम्मद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरबार में जेको नज़रानो मूं सां गॾु पेश कंदे इंशाअल्लाह जॾहिं महिल क़ब्र मां उथंदे त मलाइक चवंदा मुंहिंजा मौला ही बि महबूब जो दीवानो आहे, ही बि महबूब जो दीवानो आहे, ही बि महबूब जो दीवानो आहे। पर सल्लल्लाहु अलैहि सुनन जो ताज मस्जिद वारनि जो ऐं ताज मस्जिद वारनि सां गॾु जेके वाबस्ता आहिनि असांजो अक़ीदो सॼे मोरे खे ख़बर आहे त ताज मस्जिद वारनि जो ख़ासि तौर ते मदीने वारे साईं जे बारे में अक़ीदो छा आहे ऐं असां पंहिंजे मुस्तफ़ा जे जेॾी महिल अक़ीदे ते ईंदा आहियूं त ईअं ॻाल्हाईंदा आहियूं जीअं शींहं जंगल में गरज गोड़ कंदो आहे। सलातो वसलाम अलैका या नूरम मिन नूरिल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या अव्वलो या आखिरो या अलैका या साहिब मकामिल महमूद, अलैका अस्सलातु वस्सलाम या रहमतल लिल आलमीन। इन्निल दयारी हसबा यौम मिला अंदिल हरम बल्लिग सलामना रोज़तन फीहन नबियुल मुहतरम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह जे हमदो सना खां पोइ मदीने वारे साईं हबीब रब्बुल आलमीन जे दरबार में दुरूद ऐं सलाम जे नज़राने खां पोइ स्टेज ते वेठल असांजे शहर जा मुअज़्ज़िज़ मेहमानान गिरामी ऐं मस्जिद शरीफ में सहन में मुंहिंजे साम्हूं आयल पंहिंजे मदीने वारे साईं जे काज में ऐं मुख़्तसर तरीन पर सुहिणे ऐं ख़ुशबूदार मेले में तव्हांखे भलीकार चवां। रब्बुल आलमीन तव्हांजो अचणु हीअ हमेशह जे लाइ रब्बुल आलमीन बाइसे रहमत बि फरमाईंदो ऐं क़ब्र हशर ऐं आख़िरत में अल्लाह पाक मदीने वारे साईं जी तव्हांजे असांजे मथां ख़ासि रहमत नाज़िल फरमाए। कई जलसा असां बि कया, कई नातूं, कई गज़ल, कई मौलूद, हर रंगी जे रंग जा उन जे इन रंग मां तव्हां ॿुधा। कल जुमतुल मुबारक हो
बयान करे चुको आहियां, पर सोचां थो त का हिकिड़ी ॿ ॻाल्हि उहा तव्हांखे ॿुधायां जेका साबित करे त असांजो नबी बि क़ुर में आहे, असांजे नबी जो मीलाद बि क़ुर में आहे। महबूब जे मीलाद ते जश्न मल्हाइण, ख़ुशी मल्हाइण, मुबारक ॾियण, चेहरे ते मुस्कुराहट आणण, हिक ॿिए खे मुबारक ॾियनि, मरहबा मरहबा चई करे भली करे आया, भली करे आया, अची वियो मदीने वारो साईं अची वियो, अहिड़े क़िस्म जूं हड़ई मुबारकूं बि अल्लाह पाक क़ुर में ज़रूर बयान कयूं। ऐं निहायत थोरो आहियां तव्हां सभिनी नंढनि वॾनि कोड़नि पकनि इज़तदार जमायतुनि जो, ख़ासि महिमाननि जो, तव्हां शहर वारनि जो, त तव्हां महबूब जे काज में आया। रब रसूल तव्हांखे हमेशह शाद ऐं आबाद रखंदा। हज़रत क़िबला दरगाह शरीफ़ ख़यालवी नवाब शाह असांजा साईं सगोरा सब्र वारा साईं जिन जे नाचाकी थी पई आहे घर में, सो साईं जिन मादरत फरमाई ऐं साईं मियां पीर मुफ्ती खलील अहमद जान अल अज़हरी दामत बरकातुहुमुल आलिया पंहिंजे दरगाह बीहड़ी शरीफ़ खां निकिरी चुका आहिनि। बसि या हेॾां या होॾां। उम्मीद आहे त तव्हां मोरो बाईपास ते पहुता आहिनि। उम्मीद आहे त तव्हां साईं खे सुहिणे नमूने भली कार चवंदा, साईं बि यादि रखंदा त ताज मस्जिद जे हिन ॾियारे में शहरी दुकानदारी हवाले सां माण्हुनि जे घटि या वध ते असां बाबा एतबार कोन कंदा आहियूं। चंद ई चंद माण्हू हुजनि, पर अहिड़ा हुजनि जेके महू जा दीवाना हुजनि। उम्मीद आहे त तव्हां साईं जिन खे सुठी मोट ॾींदा, उन में तव्हांजी असांजी असांजे मसल खे हक़ जी इज़त आहे। इज़त त अलाह पाक हूअं ई ॾिनी आहे, पर रब तव्हां खां बि अॼु इज़त ॾियाराईंदो ताकि ओड़े पाड़े खे ख़बर पवे त तूं उहो जो महबूब जे मीलाद ते तुंहिंजे चेहरे ते चिप चढ़ी वेंदी आहे। सुन्नी नंढ हुजे या वॾो, अनपढ़ हुजे या पढ़ियल हुजे, ग़रीब हुजे या अमीर हुजे, मौलवी हुजे या ग़ैर मौलवी हुजे, जॾहिं महबूब जे मीलाद ते ॿुधंदो आहे त रब हुन जे चेहरे जे हुन जे मुखड़े में नूरां खे त भरे छॾींदो आहे। सुन्नी मुसलमान महबूब जे मीलाद के मल्हाइण वारो आहे, भजण वारो न आहे। छो त असां जॾहिं घर मां महबूब जे मीलाद जे लाइ निकिरंदा आहियूं त पंहिंजो सिर घर छॾे ईंदा आहियूं, तन मन जान खणी ईंदा आहियूं। रब्बुल आलमीन सूरह सिपारे में, सूरह मरियम में आयत नंबर 15 में, आयत नंबर 33 में, आयत नंबर 41 में, आयत नंबर 51 में ईंदे 56 ताईं जबरदस्त बयान फरमायो। सुभान अल्लाह। छा बयान फरमायो? जबरदस्त बयान फरमायो। इन्ही खां पहिरियां तव्हांखे ख़बर आहे त अल्लाह पाक नबी ऐं रसूलनि खां वाइदो वरितो। सॼो महीनो ॿुधंदा आहियो, थोरी तवजो रखिजो। व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमतिन सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा मअकुम लतुमिनुन बिही व लतंसुरुन्नहु। इन में जेका सुम आहे न, वॾी अजीब शइ आहे। असांजी ग्रामर में चवंदा आहिनि सुम लितराखी, हदे मुफ़ासिल जे लाइ ईंदो आहे। यानी मुंहिंजा रब तूं भली रसूलनि ऐं नबियनि खे मोकिलिजां, ऐं जेॾी महिल मुंहुं जो ज़िक्र करी यानी सुम जो ज़िक्र करी त उन्हनि खां पोइ न के नबीअ खे मोकिल, न के रसूल खे मोकिल। जेकॾहिं मूंखां पोइ जंहिंखे मोकिली आमिना जे लाल खे मोकिल, ताकि काइनात खे ख़बर पइजी वञे त ख़त्म नबूवत जो ताज सिर्फ़ मुस्तफ़ा जे लाइ आहे। सुम्मा मुख़्तसर लफ़्ज़नि में इहो ई बयान आहे। लतुमिनुन बिही व लतंसुरुन्नहु। कमाल आहे। खुदा गैरे खुदा खे न चवे। नबी खुदा ॻाल्हायो, मूंसां थोरो ॻाल्हायो। नबी खुदा जे चओ खुदा त मां तव्हांखे फ़तवा जारी कयां। नबी खुदा न आहे न।
असां बि त कोन था मञूं नबी ख़ुदा हुआ न, पोइ छाजे शिरक जी फतवा थो वणे? रसूल ख़ुदा कोन्हे न, पोइ ख़ुदा ख़ुदा थी करे गैरे ख़ुदा खे छो थो चवे? त मुंहिंजो मुस्तफ़ा जेकॾहिं तव्हांजे ज़माने में अचे त तव्हां पंहिंजूं शरीयतूं छॾे ॾिजो, पंहिंजा कलमा छॾे ॾिजो, पंहिंजा तरीक़ा छॾे ॾिजो, पंहिंजी मिलत खे छॾे ॾेई मुस्तफ़ा जो कलमो पढ़ी करे आदम खां ईसा ताईं गुलामाने मुस्तफ़ा थी वञो। ख़ुदा गैरे ख़ुदा खे थो चवे त ईमान आणज, हाणे फतवा मुल्ला ख़ुदा खे त ख़बर पइजी वञे त खीर घणे आहे। मां बोली उस्मान ऐं पोटो आहियां, को मुल्लो न आहियां। मुंहिंजो जान जॾहिं बयानु कंदो सीनो खोले बयानु कंदो आहियां। मुंहिंजो घर बि हिते आहे, मुंहिंजो मदफन बि हिते आहे, मुस्तफ़ा जो हथ आहे, असां जेका ॾिजण वारा न आहियूं। लाउड खे खड़को आहे या कटड़ू खे खड़को पियो आहे? अल्लाह, लाउड जो खड़को माना SMS आहे, कटड़ू जी तबियत नासाज़ आहे। छो त जिते ख़ुदा मुस्तफ़ा जो ज़िक्र कंदो आहे त नबियनि जी बि परवाह कोन कंदो आहे, पोइ मां छो कटड़नि जी परवाह कयां? तूं बि न ॾिजे मरणो मुंहिंजा भा, हर कंहिंखे आहे मर त महबूब जी इज़त ऐं अदब खणी करे मर, जो मलाइका बि चवनि या रसूल अल्लाह तुंहिंजो दीवानो आहे, दीवानो आहे, दीवानो। पंहिंजो सूफ़ी मसलक मां तोखे ॿुधायां, हे मुंहिंजो चवण मुंहिंजो न आहे, मुंहिंजे दादे साईं क़िबला उस्मान साईं जो चवण आहे। पीने को तो पी लूंगा, सही करे पीने को तो पी लूंगा, पर शर्त जरा सी है। वो प्याले भाई न, हे मुस्तफ़ा जे फैज़ जा प्याले भाई गड़बड़ा। पीने को तो पी लूंगा, पर शर्त जरा सी है। कटड़ो असां बि पीअंदा आहियूं, पर उहो न जेको तूं पीअंदो आहे, जंहिंमें ढूंढींदो आहे। असां मुस्तफ़ा जे नाले ते पीअंदा आहियूं, पोइ उनजो पी करे ॻाईंदा बि आहियूं। अजमेर का साकी हो, केर? अजमेर का साकी हो, बगदाद का मैं खाना। अजमेर का साकी हो, बगदाद का मैं खाना। जी मुंहिंजा मौला ईमान आणींदासीं जे तूं चवीं थो त। हाणे केॾा वरी क़ुर जा वर्क मुबारक खोलिया, मां तो तोखे ज़बानी ॿुधायां। सूरे आल इमरान जी आयत नंबर 81 में दुनिया जे कंहिं मोड़े खां पुछजां त ताज मस्जिद वारा क़ुर जी तस्वीर हीअं पिया पियनि, जे ग़लति करे त सिर असांजो हाज़िर आहे। पोइ ईमान आणींदो? जी मुंहिंजा मौला तूं चईं ऐं तुंहिंजे महबूब ते ईमान आणियो। पोइ असांखे आदम सफ़ीउल्लाह जो कलमो खपे ई न, कलमो त उहो खपे जेको तूं ॾियण थो चाहीं। हा, पोइ आदम ऐं ईसा ऐं मूसा ऐं इब्राहिम ऐं इस्माईल यादि रखिजो। जॾहिं तव्हांजे नबूवत जो शबाब जो दौर हुजे, उरूज जो दौर हुजे, माण्हू तव्हांजा कलिमा पढ़ंदा हुजनि, जीअं ला इलाहा इल्लल्लाह आदम सफ़ीउल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह इस्माईल ज़बीहुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह। ए तमाम अंबिया सगोरा, तव्हांजी उम्मत तव्हांजी क़ौम भली कलिमा पढ़ंदी रहे, पर खबरदार तव्हां सभु नबी सभु रसूल जॾहिं मुंहिंजो मुस्तफ़ा थी वञे त आदम सफ़ीउल्लाह कट कयो वेंदो, इब्राहिम खलीलुल्लाह कट कयो वेंदो, जोड़ियो वेंदो त मुहम्मदुर रसूलुल्लाह जोड़ियो वेंदो। दमे आख़िर ता क़यामत बाद क़यामत जेको कुझु बि हूंदो अल्लाह सां मुस्तफ़ा ई हूंदो। केॾा सोहणा नाम मुहम्मद दा, केॾा सोहणा नाम मुहम्मद दा, इस नाम दियां
न जनाब ईसा अलैहिस्सलाम के जुर्रत कोन जो मुंह जे नाले सा रीसुल मुजा मौला ईमान ने मुहाबे मुस्तफा जे शरीयत ने मुहाबे मुस्तफा जे किताबों ने मुहाबे मुस्तफा जे सहीफा ने मुहाबे मुस्तफा जे शरीयत ने मुहाबे मुस्तफा जे इख्तियार ने मुहाबे मुस्तफा जे रहमत ने मुहाबे मुस्तफा जे मौजूदा ने मुहाबे मुस्तफा जे रब फरमायो ए नबियो मां तोहा के रहमत ने मौजूदा ने ना मौजूदे अंबिया को खुदा ने दिए मौजूदा बनकर आया हमारा जी मुझा मौला अॻिते हा अॻिते त वॾे कम जी शइ आहे हिकिड़ी अहिड़ी नस्ल पैदा थींदी जंहिंजो कमु ई टुकणा कमु ई टुकणा या न को कोड़ीअ खे टुकींदो उनजो कमु ई टुकणा नबी को ये भी नहीं था 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 ओ बदबख्त मुला ओ तुझी नज़र जी हद ये मुस्तफा के ही न हो हे मुस्तफा जो गुलामन के वंडा अरे देखो कुछ भी न हो सब कुछ मुस्तफा के हो सब कुछ मुस्तफा के हो अल्लम मा लम तकुन तअलम मो उस्ताद मा हो जा शागिर्द न हो जी को मा तो कुछ लिखाइंदो सवाल ही पैदा न मुझा मौला बियो हुकुम फरमा वलतंसुरुन्नहु ऐं मुंहिंजो महबूब जे महिल तव्हांजे ज़माने में अची वञे त महबूब जी फौज में भर्ती थी करे महबूब जी मदद कजो छा मदद कजो सही आहे तव्हां वलियनि खां मदद घुरंदा आहियो पंहिंजनि पीरनि सगुरनि खां मदद घुरंदा आहियो ईअं दादा घुरंदा आहियो न हाजत रवाई लाइ वेंदा आहियो बीमारी जी दुआ लाइ वेंदा आहियो तंग दसी जे लाइ वेंदा आहियो ख़ुशहाली में तरक़ी जे लाइ वेंदा आहियो रोज़ी जे लाइ वेंदा आहियो ॿार बचण जे लाइ वेंदा आहियो न पोइ कटड़ू छा चवंदा शिरक तो करे बिदअत तो करे सहाबा के जमाने में नहीं था हुजूर के जमाने में नहीं था मुल्ला तुम वो जमाने में है जदन है तो किसको खत्म कर पाजा खुदा गेरे खुदा के तो जो मदद कजो वो माना तू ही मां सही है उन जगह असा जो नबी असा जी मदद करे असा जो नबी असा जी मदद करे असा सही आहियूं न नबी त हींअर बस ज़ाहिर में पर्दो मटायो छो त रब जो हुकुम आहे हाणे उन जी जाइ ते उन जो औलाद आहे ऐं उन जी जाइ ते उन जे उम्मत जा कामिल तरीन वली आहिनि उन्हनि जूं करामतूं हक़ीक़त में मदीने वारे साईं जा मौजूदा ई मौजूदा करामतुल औलिया में अलावा यूसुफ नबानी जिल्द नंबर 1 में 7 नंबर ते 12 ते लिखियो आहे त हर वली जी करामत उन जे नबी जो मौजूदो ख़बर पई त तुंहिंजो नबी मुर्दो हूंदो छो त तूं मरण खां पोइ मुर्दो थी वेंदे असांजो नबी कल्ह बि ज़िंदा आहे अॼु बि ज़िंदा आहे ता क़यामत ज़िंदा आहे छो जे ज़िंदा न हुजे हा त संदसि उम्मत जे औलिया जूं करामतूं ई न हुजंदा हर वली जी करामत मुस्तफा जो मौजूदो आहे मिट गए मिटते हैं मिट जाएंगे आदा तेरे या रसूल अल्लाह तुझा दुश्मन खत्म थी वेंदा न मिटा है न कभी मिटेगा चर्चा तेरा इहो थी अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी जे तुंहिंजे मुंहिंजे दिल में मोह जे इश्क जे हक़ जा ॾिया ॿारे छॾिया खुदा गेरे खुदा के तो चवे तो मदद कजा है कुरान पे खोल ॾिसजो आयत नंबर 81 सूरह आल इमरान में जरूर मदद कजो न को मदद कजो जरूर मदद कजो माना जेकी बाई घबराई त वेई न पुत वेई रिसालत वेई शरीयत वेई सहीफा वेई किताब मां तुझे शरीयत उन किताबन सहीफन के न हो मुखे त बस मुस्तफा खपे जे गुलामी मुस्तफा ए गिरोह अंबिया कबूल था कयो त अचो मां मुस्तफा जे नाले तव्हां खे किताब ॿुधायां थो आसमानी ज़बूर ॿुधायां थो तौरात ॿुधायां थो इंजील ॿुधायां थो सहीफा ॿुधायां थो शरीयत ॿुधायां थो मौजूदा ॿुधायां थो कुझु इख्तियार ॿुधायां थो छो त तमामु नबीअ में जेकॾहिं को सिर्फ़ मुकम्मल तौर ते बाश प्यार आहे त आमना जो लाल मुंहिंजो महबूब मदीने वारो साईं आहे एतिरी ॻाल्हि सम्झ में अची वई खुदा गैरे खुदा के तो मदद कजो अल्लाह गैरुल्लाह के तो जवे मदद कजो महबूद हकीकी गैर महबूद के तो जे मदद कजो नबी खुदा कोने न रसूल खुदा वा अल्लाह खुदा वा कोई अल्लाह है ओ अल्लाह थी करे गैरुल्लाह के तो मदद कजो
वो जेकॾहिं असां पंहिंजे नबीअ खां मदद घुरो त पोइ तूं छा तो चले मुंहिंजा भाउ गुड़ वारी का कैप्सूल खा का गोरी खा त कुझु फ़र्क़ु पवे जे वधीक डोदड़ो खपे त पोइ कंहिं आशिक़ खां वञी वठिजां तफ़सीरे अज़ीज़ी में जिल्द नंबर 1 में सफ़े नंबर 463 में तोखे मां ॿुधायां त तूं जंहिं काबे करीम जो तवाफ़ करण वेंदो आहे हज करण वेंदो आहे तोखे ख़बर आहे त उन जो अक़ीदो मदीने वारे साईं जे बारे में छा आहे अब्दुल्लाह इब्न जाबिर बिन अब्दुल्लाह खां रिवायत में रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थो त मदीने वारे साईं असां खे ॿुधायो आहे अञा क़यामत कान आई आहे क़यामत अञा जॾहिं अचे महबूब अॻु ई असांखे ॿुधाए छॾियो गेब इन खे चवंदा आहिनि तुंहिंजा भाउ जंहिंजे मथां सिंह हुजनि उनखे गेब कोन चइबो आहे तूं पंहिंजे सिंहनि खे संभाल गाइब थी वियासीं असां जहिड़ा बि आहियूं जीअं बि आहियूं मदीने वारे साईं जा आहियूं तुझसे और तेरी जन्नत से क्या मतलब ए नजदी दूर हो हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की के नबी के रसूल एतराज के मौला असां त खुदा बिन आहियूं रसूल बिन आहियूं असां घेरे खुदा आहियूं तो असांखे हुकुम थो ॾे के नबी कुझु कोन चयो छो जो अल्लाह जा नबी आ वहाबी कोन असां बाबा पंहिंजो अक़ीदो पंहिंजे मसलक जी था ॻाल्हि कयूं ॿेड़ जी ॻाल्हि करण वारा असां बि न आहियूं असांजो कमु आहे क़ुर खोले हदीस खोले सीरत खोले हिकायतूं खोले मोह जो शान चूंडण तुंहिंजो कमु आहे बंदि करण पोइ रब जंहिंखे इज़त ॾिए मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत जो ॾींहुं थींदो क़यामत जा मलाइक महशर जे मैदान में ड्यूटियूं लॻल मलाइक उन्हनि खे हुकुम थींदो त वञो मके पाक में मौजूद मुंहिंजे अज़ीमुल मर्तबत घर काबतुल्लाह शरीफ खे कुंवार वांगुरु सिंगारे महशर में हाज़िर कयो छा काबतुल्लाह खे कुंवार वांगुरु सिंगारे महशर जे मैदान में हाज़िर कयो वठी अचोसि जॾहिं अल्लाह जा मलाइक बैतुल्लाह शरीफ खे काबतुल्लाह शरीफ खे सिंगारे कुंवार वांगुरु मके पाक मां वठी करे हलंदा त इहो काफ़िलो हलंदे जंहिं महिल तुंहिंजे मुंहिंजे मिठड़े मुरसल मदीने वारे साईं जे दरबार वटां लंघंदो साईं जन अची विया आहिनि अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो ॿियो आशिक़ बि अची वियो आहे उम्मीद आहे त उहे साईं जन तव्हांखे अञा बि सुहिणे नमूने बयानु कंदा मुंहिंजी ड्यूटी हुई त तव्हां दोस्तनि खे कुझु मोह जे ज़िक्र जी ग़ुलामी कंदे तव्हांखे ॿुधायां त अल्लाह पाक असांजे दिलबर खे अहिड़ो त प्यारो बनायो आहे जो पूरी काइनात में ज़ाते मुस्तफ़ा जहिड़ी निराली का ॿी शइ आहे ई कान हाणे मूं ॾे तवजो कयो त मां पंहिंजे ॻाल्हि खे क्लोज़ कयां छा थियो जो बैतुल्लाह शरीफ खे जॾहिं साईं जन आराम फरमाईंदा थोड़ी रिफ्रेशमेंट कंदा पोइ अचनि था 5 मिंटनि में इंशाअल्लाह जॾहिं अल्लाह जा मलाइक सगोरा तवजो कयो अल्लाह जा मलाइक सगोरा काबतुल्लाह खे सिंगारे कुंवार वांगुरु प्यार करे मके पाक मां जॾहिं वठी करे वेंदा महशर जे मैदान में हाज़िर करण जे लाइ पोइ जॾहिं उन काबे करीम जो लंघण गुज़रण मदीने वारे साईं जे दरबार मदीना तैयबा मां थींदो त काबो चवंदो ए अल्लाह मूंखे पंहिंजे महबूब जे रोज़े में हाज़िर थियण जी सआदत अता फरमाए काबो 4 दीवार जो नालो आहे पत्थर जो नालो आहे पर अल्लाह उनखे हिकु धड़क ॾिनी आहे हिकु लिंक ॾिनी आहे हिकु करंट ॾिनो आहे जंहिंजो नालो आहे गुलामी मुस्तफ़ा इश्क़ मुस्तफ़ा निस्बत मुस्तफ़ा तुझे काबे जा तवाफ करी वो काबो दरे मुस्तफा ते अची करे दुरूद और सलाम जा नज़राना पढ़ी करे मोहम्मद जी आज़मत पे उजारे करे दुआऊं वठी करे अल्लाह जे हुजूर पेश कयो जेडी मल बैतुल्लाह शरीफ मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में पेश थी वेरो
आदाब मौज जो ज़िक्र कंदे कंदे वक्त जा दोस कुतुब अबदाल थिया आऊं भलीकार जावां थो असांजे तंज़ीम ऐं मसरी ताज सरपरद आला उस्तादुल उलमा शेखुल हदीस व तफसीर जनाब हज़रत क़िबला वालिद मोहतरम साईं गुल मोहम्मद दामद बरकातुल आलिया रब्बुल आलमीन के सेहत ऐं शिफ़ा अता फरमाए ऐं दिल जे तमाम गहराइयुनि सां ख़ुलूस सां मोहब्बत सां पंहिंजे आयल पाक महबूब तरीन महिमाननि खे भलीकार चवां थो त असांजा साईं जिन भली करे आया मौज जे काज में असांखे साईं जिन कंहिं बि क़िस्म जी मुंहिंजा भाउ तकलीफ़ न ॾिनी त गाॾी करे अचो कीअं बि करे अचो मूंखां ज़ोरीअ टाइम वठो न छो जो महबूब जे मीलाद पढ़ण वारा चवण वारा नखरो ई न कंदा आहिनि छो त उन्हनि जा सौदा महबूब जे दर ते थी चुका हूंदा आहिनि साईं जिन असांजी इहा हाज़िरी असांजी इहा हुजत जंहिंखे शर्फ़े क़बूलियत फरमाए करे असांजो मान रखियो मान वधायो इज़त ॾिनी जो साईं हिकिड़ी फ़ोन ते पंहिंजे क़ीमती मुख़्तसर तरीन ऐं ॾुखियनि जलसनि मां माहौल मां टाइम कढी करे साईं जिन असां ते महिरबानी फरमाई ऐं दुआ पोयां साईं जिन जी ज़ात जे लाइ साईं जिन जे वॾनि जे लाइ साईं जिन जे दरगाह शरीफ़ जे लाइ साईं जिन जे आलो अयाल जे लाइ रब्बुल आलमीन खे राति ॾींहं बरकतूं ऐं रहमतूं अता फरमाए अल्लाह पाक हिननि जे करे असांजे आबा अजदाद जेके बुज़ुर्ग आहिनि उन्हनि जे करे मशरी ताज जे तक़द्दुस ऐं बाक़ाइदे करे हिन जी तारीख़ रही आहे जेको बि हिते सिंधी पंजाबी सिराइकी आलिम आयो आहे उन सिर्फ़ ऐं सिर्फ़ महबूब जे ज़िक्र जा ठुमका वॼाया आहिनि इंशाअल्लाह रब्बुल आलमीन तव्हांजा ऐं असांजा अॼु बि ऐं आख़िरत में बि बेड़ा पार फरमाईंदा बस आऊं पंहिंजी ॻाल्हि ख़तम थो कयां पाण किथे पहुतासीं मके पाक खां निकितासीं अलाह कंदो वरी हलंदा इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह कीमिया सआदत में अहयाल उलूम में जिल्द नंबर अव्वल में लिखियो आहे त जेके हाजी सगोरा जिन खे अल्लाह हक़ीक़ी हज अता करण जी सआदत ॾिनी आहे उहे जॾहिं बैतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ कंदा आहिनि त उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे कहिड़ी ख़ुशख़बरी आहे ख़ुशख़बरी हूंदी उहा आहे जेका जिस्म खे बि ख़ुशि करे रूह खे बि ठारे छॾे उहे फरमाइनि था त मूं फरमायो त जिन हाजिन सगोरनि बैतुल्लाह शरीफ़ जो हज कयो आहे तवाफ़ कयो आहे त काबतुल्लाह शरीफ़ जंहिं शान में अल्लाह जे हुज़ूर पेश थींदो पोइ जन्नत में वेंदो उन जे तवाफ़ करण वारा हज करण वारा बैतुल्लाह जे पर्दनि खे चंबड़ियल हूंदा ऐं उहे बैतुल्लाह सां गॾु जन्नत में दाख़िल थींदा मुंहिंजा मौला मूंखे महबूब जे रोज़ जी हाज़िरी अता फरमा हाज़िरी आहे बैतुल्लाह शरीफ़ के अल्लाह जा मलाइक महबूब जे दरे अनवर ते रोज़ अनवर ते जी बिहारींदा काबतुल्लाह शरीफ़ ते पोइ छा चवंदो अस्सलामु अलैका या हिकिड़ी चार दीवारी मुक़द्दस अल्लाह जे हबीब खे चवे थो या मुहम्मद मूं फरमायो त ए काबा तुंहिंजे मुक़ाबले में मुंहिंजे उम्मत जे रब्बानी आलिमन ऐं साहिब कमाल ईमान वारनि जो दर्जो तोखां वधीक तिरमिज़ी शरीफ़ जी हदीस आहे बाब मा जा फितनिल अबवाब में मौजूद आहे इन जो मतलब आहे त असां पंहिंजे महबूब खे या रसूल अल्लाह चई सघूं था छो जो ख़ुदा बि असांजो रसूल बि असांजो काबो बि असांजो आहे मुख़्तसर बहरहाल अर्ज़ कंदो या रसूल अल्लाह मूं काबतुल्लाह जो तव्हांजे हुज़ूर सलाम मदीने वारो साईं हयातुन नबी अल्लाह अल्लाह हयातुन नबी इरशाद फरमाइंदा पंहिंजे कब्रे अनवर मां आरामगाह मां व अलैकस्सलाम या बैतल्लाह ए काबा तो पे मुझे ज़रिए मुझे रब जो सलाम कर खबर जी मुंहिंजा आका त
तफसीर अजीजी जिल्द नंबर 1 सफ़े नंबर 463 में। जी मुझा आका हुकुम फरमायो मो फरमाने महबूब कचहरी कंदा के बैतुल्लाह शरीफ सा कब्र अनवर मा रोज़ा अनवर मा ओ बियो नबी हुंदो जको मरी खाक थियो हे मुस्तफा है जिने करे कायनात में जिंदा हो तू मां पे जिंदा हो उनके करे अल्लाह हवान के रुख अता फरमाया दरिया में समुद्रन के गोया अता फरमाया जिने करे रफे कायनात सिद्ध जन तारन के मुस्तफा दे करे आसमान सा सिंगारे छजो काबा करीम कर खबर जिन जिन मुझे उम्मत ने तुझो हज कया उन जे बारे में तुझो छा ख्याल है सुभान अल्लाह मुझा महबूब मदीने वाला साईं जिन मानन मुसलमानन मुझो हज कया तवाफ कया मां हींअर वञी रहियो आहियां पंहिंजे करीम कुनल अरहम राहिमीन जे दरबार में ऐं मां उन्हनि सभिनी हाजिन जी शफ़ाअत पंहिंजे रब जे दरबार में ज़रूर कंदुमि अल्लाह साईं असांखे उन में शामिल फरमाए आमीन। ओ काबा मुंहिंजा गरीब उम्मती काॾे वेंदा अल्लाह नबी हुजे त अहिड़ो न जेको पहिरियां पंहिंजी उम्मत जो ख़्यालु करे पोइ पंहिंजो ख़्यालु करे तूं छो फिरकनि में अची आहीं छो रंग रंजन में अची वियो तूं छो कोन थो न ॻाल्हि में अची वाट में अची जेका तोखे महबूब सां मिलाए छॾे मूं आयतूं ॿियूं पढ़ियूं हुयूं मौज़ू ॿियो थी वियो मुंहिंजो किताबी इल्मु हो ऐं साईं जो फंड आहे जेको तव्हां सां बयानु पियो करे काबा मुंहिंजा गरीब उम्मती काॾे वेंदा उन्हनि जी शफ़ाअत वरी केरु कंदो तूं रुॻो उन्हनि जी कंदे जेके तुंहिंजो हज करे आया काबो करे महबूब खे चङी तरह सुञाणे तूं थोरे सुञाणी त मुस्तफ़ा आहे तूं त जेको मूं जहिड़ो आहे काबो ई कोन थो चए त नबी मूं जहिड़ो आहे कंहिं नबीअ खां पोइ कंहिं सिहाबी न चयो आहे त नबी असां जहिड़ो आहे या असां वांगुरु आहे बुखारी शरीफ़ खोले छॾिजा हिकु नंबर जिल्द में ॾिसजा सफ़े 263 में ॾिसजा सफ़े नंबर 7 में ॾिसजा मोहम्मद फरमायो त मां तव्हां जहिड़ो न आहियां सिहाबा त या रसूल अल्लाह तूं सच थो चई न असां तो जहिड़ा आहियूं न तूं असां जहिड़ो आहे अहमद रज़ा तॾहिं त फरमाना लम यअति नज़ीरुका फी नज़रिन मिसले तो न शुद्ध पैदा जान मुंहिंजा महबूब जिन मुंहिंजो हज कयो आहे तवाफ़ कयो मां हींअर वञा थो रब जो हुज़ूर उन्हनि जी शफ़ाअत कंदुमि बाक़ी गरीब जेके जंहिं वजह जे करे मुंहिंजो तवाफ़ न करे सघिया हज जे लाइ न अची सघिया या रसूल अल्लाह ए रहमत लिल आलमीन उन्हनि मिड़नि जी शफ़ाअत तव्हां कंदा तव्हां कंदा तव्हां कंदा तव्हां कंदा तव्हां दुआ क्यों करना हो मकबूल हजरत के वसीले से खुदा ने आज तक टाला नहीं कहना मोहम्मद का मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे। डायरेक्टर शानवाज़ अली कादरी।